अस्सलाम वालेकुम भाईजान। भाईजान, आप में से कोई दोस्त या भाई फोन, व्हाट्सएप, मैसेंजर, फेसबुक की दोस्ती के चक्कर में कहीं पर जा रहा है तो आप समझो अगवा होने जा रहे हैं। आजकल अगवा करो, धड़ेलों, डकैतों ने नया तरीके का इस्तेमाल किया हुआ है। लोगों से फोन, व्हाट्सएप, मैसेंजर, फेसबुक पर दोस्ती करते, सस्ती गाड़ी का झांसा देते, सस्ते माल मवेशी का झांसा देते, शादी का, प्यार मोहब्बत का झांसा देते, रिश्ते का झांसा देते, नौकरी का झांसा देते, यहाँ पर बुलाते और अगवा कर लेते। अगर आप में से कोई दोस्त या भाई ऐसे किसी झांसे में कश्मीर, कंदकोट, बशकापुर, बडानी, मुरिदशाह, घोटकी या सादकाबाद जा रहा है तो आप समझो अगवा होने जा रहे हैं। आप लोगों की हिफाजत सिंध पुलिस की जिम्मेवारी है। कोई भी दोस्त या भाई नौकरी के झांसे में, सस्ती गाड़ी लेने के झांसे में, सस्ता माल मवेशी लेने के झांसे में, रिश्ता लेने के झांसे में या शादी के झांसे में कहीं पर जा रहा है तो हमें बताए, मेहरबानी। कश्मीर पुलिस जी बर वक्त कामयाब कार्रवाई। लूअर देर जे जो रहवासी अगवा थियण खां बची वियो। कश्मीर पुलिस एक वॾे ऐं बर वक्त कार्रवाई कंदे लूअर देर जे रहाकू शख़्स खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। एसएसपी कश्मीर मोहम्मद मुराद घांगरू जे हिदायत ते एएसपी मोहम्मद आशिर जी सरबराही में एसएचओ गुड्डू गुलाम कादिर जदोई जे निगरानी में टीम कार्रवाई कई, जंहिं दौरान अनवरज़ादा ख़ान वल्द अमीरज़ादा नाले शख़्स खे अगवा थियण खां अॻु बाहिफ़ाज़त बचायो वियो। तफ़सील मूजिबि अगवा थियण वारो शख़्स शादी जे आश में फांसी कचे वारे इलाइक़े ॾांहुं वञी रहियो हो, जिते मुबैना तौर ते खेसि अगवा करण जी रिथाबंदी कई वई हुई। पुलिस के टेक्निकल इतला मिलण ते फौरी तौर ते इलाइक़े में नाकाबंदी कई वई ऐं कार्रवाई कंदे गुड्डू थाणे जे हदनि मां उन शख़्स खे महफ़ूज़ हथनि में वठी वरितो आहे। बाद में पुलिस बचायल शख़्स खे संदसि वारसनि हवाले करे छॾियो आहे। कश्मीर पुलिस तरफ़ां जारी बयान में चयो वियो आहे त अवाम खे घुर्जे त फेक कॉलुनि ऐं जाली मैसेजिस खां ख़बरदार रहनि। जेकॾहिं कंहिंखे शादी, नौकरी ऐं सस्ते गाॾी या माल मवेशी जी आछ में कजे इलाइक़े में सॾियो वञे त फौरी तौर मक़ामी पुलिस खे इतला ॾिनो वञे। ॿिए तरफ़ इलाइक़े वासियुनि पुलिस जी हिन कार्रवाई खे साराहींदे चयो आहे त कश्मीर पुलिस ॾोहनि जे रोकथाम ऐं अवाम जे हिफ़ाज़त लाइ सरगर्म आहे। इहो हुयो असांजो अॼु जो प्रोग्राम। जेकॾहिं अव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो जे लाइक कयो, शेयर कयो ऐं यूट्यूब ते असांखे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह।